अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सॼे सिंध जियां सिंधी मीडिया ग्रुप जे सॾ ते दाबेची सक़ाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि ऐं अॻवाननि जे कारकुननि जी दाबेची शहर खां सिंध जे तारीख़ी माग बंबोर ताईं हज़ारे माण्हुनि जी टोपी अजरक पाए रैली। जीअं सिंध जा नारा, क़ौमी गीतनि ते रक़्स, दाबेची प्रेस क्लब ते सक़ाफ़ती जलसो, मज़ाया फ़नकार दिलदार चांडियो ऐं उन जी टीम ख़ाका पेश करे सॼी महफ़िल खे टेकाए छॾियो। जंहिंखां पोइ राजा रज़ाक मला क़ौमी गीत ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। रिपोर्ट मूजिबि सक़ाफ़ती ॾियारे जे ऐलान खां पोइ दाबेची जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि PP, जस्कम, STP, क़ौमी अवामी तहरीक, PP शहीद भुट्टो समेत सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि ऐं शहरियनि दाबेचीअ खां सिंध जे तारीख़ी माग बंबोर ताईं सक़ाफ़ती वेस पहिरे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। इन मौक़े ते PP अॻवान सिकंदर पंवर, फ़क़ी नबी बख़्श बलोच, शाहिद मरी, मलिक मोहम्मद इमरान ऐवान, रहीम ख़ान शोरो, हाफ़िज़ ग़ुलाम हुसैन पंवर, पोरियत अॻवान मुस्तफ़ा सारियो, STP अॻवान उमर नायो, अलबचयो कलमती, बिलाल बाबड़ो, अली रज़ा भुट्टो, मीर मलूक मरी, असगर जतोई, इरफान पंवर, वहीद पंवर, साले मोहम्मद कच्छी, नूर मोहम्मद कच्छी, नज़ीर आरीपुटो ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। ऐं दाबेची प्रेस क्लब जे सदर मक़सूद अहमद जोखियो, अमीन फारूकी, मालिक बलोच, शाहिद हुसैन सम्मू, सदाम पंवर, अली मुख़्तियार लाशारी, मुस्तफ़ा पंवर, ज़ुल्फ़कार बंड, शाहनवाज़ मंगी, हफ़ीज़ जोखियो, शबीर जोखियो, मोहम्मद अली नायो, रोशन भोपाणी, शबीर ख़ासकेली, शहबाज़ जोखियो, गारो प्रेस क्लब जे सदर सैयद इमरान अली, ज़ुल्फ़कार ख़ासकेली, कादिर पंवर, सैयद ज़ुल्फ़कार अली, यंग सोशल नेटवर्क जे सरवाण अब्दुल रज़ाक कलमती, इल्मदीन रिंद साहब ख़ान सां गॾु कादिर मोलेपुटो, AD शेख समेत हज़ारे माण्हुनि प्रोग्राम में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध हज़ारे सालनि जी तारीख़ी ऐं क़दीमी तहज़ीब रखंदड़ सूफ़ियनि जी सरज़मीन आहे। सिंध जी अजरक ऐं टोपी खे क़दर जी निगाह सां ॾिठो वञे थो। अॼोको ॾींहुं सॼी सिंध में माण्हुनि जे लाइ ईद जी ख़ुशियुनि जहिड़ो ॾियारो आहे। हिन ॾींहं ते असीं सिंध वासी पंहिंजी धरतीअ सां मुहबत ऐं अक़ीदत जो इज़हार करे दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त असीं ज़िंदा दिलि ऐं मुहबत वॾींदड़ क़ौम आहियूं ऐं अमन पसंदि सिंधी क़ौम आहे। असांखे पंहिंजी सक़ाफ़त सां प्यारु आहे ऐं पंहिंजी सक़ाफ़त सां फ़ख़्रु आहे। झण पियनि झंगल रहनि मुंहिंजा आया धण धणी अचनि गॾे वहनि गॾे भर में भित हणी वाह वाह मुंहुं वणी मजलिस मारोड़नि जी। आज़ादी मुंहिंजी मंज़िल आ, आज़ादी मुंहिंजी मंज़िल आ, मां तुंहिंजूं ज़ंजीरूं तोड़ींदा। कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।